अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। सर तव्हां हितां सिविक सेंटर कॉलोनी जा रहवासी आहियो। ही 4 महीना अॻु रोड ठहियो, हिन जी माना मुख़्तलिफ़ माण्हुनि दावा बि कई, सोहेल साहवाल बि आयो हो त ही रोड मूं मंज़ूरु करायो, मखदूम जमील जी कोटा मां आहे। छा मसइलो आहे? 4 महीना थिया आहिनि, अञा ताईं रोड मुकमल कोन थियो आहे। तव्हांखे कहिड़ी परेशानी थी रही आहे? साईं हिते त किरेनूं मिशनूं दुनिया गॾु थी 50 माण्हू मिशन जे पुठियां हुन जे पुठियां बाबा ही असां रोड मंज़ूरु कयो आहे ऐं कंहिंजा नाला वठा, हू चयो मूं करायो आहे, हू चयो मूं करायो, मखदूम रफ़ीक चयो मूं करायो, जमील चवे मूं करायो आहे, चेयरमैन चए मूं करायो आहे, मुमताज़ शाह चए मूं करायो आहे। जेॾीमहिल हिते तओ घुमायूं, लाहे बजरियूं रेतियूं विया हलिया, अॼु एॾा परेशानियूं न ठहे आहे, उन खां उहो भलो हो। हाणे ठहण जे बावजूदि हाणे रेतियूं बजरियूं असीं कयूं त कहिड़े पासे करियूं? को असांखे सवलाई कोन्हे, कुझु बि कोन्हे। पोइ खणी ॿिए पासे खाई विया हलिया, असांखे आसिरो ॾिनो त बाबा तव्हांखे ठाहे था ॾियूं, कुझु बि कोन असांजे लाइ कयूं, रुगो ठलो असांखे ॾेखाव ॾेई ऐं वरी ईअं भॻाइनि त वरी धणी असांजा कोन थिया आहिनि। 4 महीने में असां 4 महीननि में पहिरीं परेशान थियासीं, पंहिंजा धिका घर जा ही ॾाठासीं, सभु शइ कयोसीं, कुझु बि कोन थियो। अॼु रोड बि हिकु सरा कोन्हे, किथे हेठि आहे, किथे मथे आहे, किथे हेठि आहे। रोड जी ठहंदो आहे न, उहो कोन ठहियो आहे। मिड़ी बुगो हणी पथरी लाहे उछले हलिया विया आहिनि, को धणी कोन थियो आहे। बाबा भला जे पैसा तव्हीं खाई विया आहियो, अॻे बि 5 साल खाधा अथनि इन जा पैसा, अॻे बि खाई विया आहिनि, सभु मंज़ूरु थिया आहिनि, कागज़नि में क्लियर आहिनि। हिते असांजा पैसा खाया वञनि। हींअर बि असां सां ज़ुल्म इहो आहे कि असांजे रोड जे 4 महीने में वरी लड़ी न आया आहिनि त बाबा सभु रोड जेके असां सां गॾु ठहिया आहिनि 10 दरिया वठी सभिनी जी मरामत जो कमु थी वियो, असांजो नथो थिए। असीं परेशान आहियूं ॾाढो। पूरी कॉलोनी में वोटनि जे लाइ ईंदा, सभु जी दर दर ते बीह रहंदा, वारो करे वोट ॾियो, फलाणे खे ॾियो, ढींगड़े खे ॾियो, मटीरियल। असां ॾोहो कहिड़ो कयो हिननि जो? महिरबानी आहे तव्हांजी। लाइट आहे असांजी, अॼु हुनखे महीनो पूरो थियो आहे। जिन जा बिल पीतल आहिनि उहे बि को बि बिल वारे जे बिल, लाइट बिल वारे खे त लॻाए ॾियो न। भला चोरी वारे जी तव्हां चोरी करे था, बिल वारे खे त लॻायो न, उहो बि कुझु कोन। जिन जा मीटर आहिनि से बि दर बदर। भला हिते असां टाउन बि आहे, उन जो चेयरमैन बि आहे कासिम अबड़ो। चेयरमैन हिकिड़े ॾींहुं लड़ी कोन आयो आहे त ही कॉलोनी बि का असांजे विजूद में आहे, का मूं वटि आहे, कॾहिं बि असां वटि लड़ी कोन आयो आहे। त बाबा तव्हांखे तकलीफ़ कहिड़ी आहे? उहे चटापटी रुगो पैसनि ते लॻा पिया आहिनि। हू चए आऊं विढ़ां, हू चए आऊं खां, हू चए आऊं खां। हर माण्हू जेसीं लाला इसरार नथो चवे कंहिं बि कम जो, उहो नथो थिए। जेसीं हुकुम थींदो पोइ चेयरमैन सां कंहिं कम जो कोन्हे। छाजो चेयरमैन आहे? को बि कमु नथो करे, कुझु बि नथो करे। ही कॉलोनी कोन्हे, विजूद में कोन्हे, शहर में कोन्हे, टाउन में कोन्हे। वोटनि लाइ चवंदा टाउन में आहे। भला वोटनि लाइ ईंदा आहिनि, सची ॿुधायो? वोटनि लाइ दर दर ते पलांद पखेड़े बीह रहंदा आहिनि त वोट ॾियो, क़ुर खे मञो, वोट ॾियो। हिते बरो अथनि, हिते अचे ई जर कोन थो, हिते अचण लाइ कंहिंखे तयार ई कोन्हे। छो? भला ही रोड जेकॾहिं नथो ठहे त पोइ तव्हां छा कंदो? रोड नथो ठहे, असां DC ऑफिस वेंदासीं, असां धरना हणंदासीं। असां ॾोहो कहिड़ो कयो आहे? असां सां ज़ुल्म आहे? न ठाहींदा न, न ठाहींदा न। असांजे घर जी पूरो नक्शो ख़तमु करे पथर विझी असांखे ॾेई हलिया विया आहिनि, को बि कोन था ठाहीनि। ऐं रोड बि किथे बि अची को बि ॾिसे अची त हिकु जहिड़ो रोड न आहे। किथे धिको, किथे दड़ो, किथे धिको, किथे दड़ो। रोड ठहंदो आहे ईअं ठहंदो आहे। हुतां खां वठी सरज़मीन खां वठी ॾिठो वाह ताणी अधु ते ठाहियो अथनि, अधु ते वरी ॿी झड़क में, अधु ते ईअं ठाहियूं त अधु ते वरी ॿी झड़क में। भींगिया थी आहे, सुञा थी आहे, कुझु कोन अथनि। हर शइ पई यादि अथई। हलो DC खां पुछो त केतिरा पैसा पिया आहिनि, केतिरो फंड पियो आहे? असां लाइ ज़ुल्म आहे, कुझु कोन्हे। भला सोहेल साहवाल गुम लॻो पियो आहे, उहो पहिरीं त चई बाबा इहे सभु रोड मुंहिंजा आहिनि, इहे मूं कराया आहिनि, साईं वॾे कराया आहिनि, अदा वॾे कराया आहिनि। उहो केॾां वियो? भॼी वियो कराची। उहो मिड़ी अचे थो वोटनि जे तले ताड़ी हणी, वरी वञे थो, वरी धणी कोन थो थिए असांजो। हिते 50 माण्हू गॾु, हींअर हिकिड़ो बि कोन्हे। असां परेशान आहियूं सफ़ा। फ़ैज़मोन महिरबानी, ही तव्हांजो असां आवाज़ु मथे पहुचायूं था। ही तव्हां ॾिसो पासे में रोड जेको ठहे पियो, मखदूम फ़ख़्र ॾिनो आहे हेॾां हिकिड़ो CC पेवर ब्लॉक आहे, पर ही रोड आहे 4 महीननि खां। तव्हां ॾिसो सॼो उखड़ियो पियो आहे, सख़्तु माण्हू परेशान आहिनि। ही मखदूम जमील जी कोटा मां टाउन कमेटी खे मिलियो। असां बि मखदूम जमील साहब खे मुतालबो कंदासीं, अपील कंदासीं, ख़ुदारा तव्हां एक्शन खणो, ठेकेदारनि खां पुछो त ही रोड छो कोन ठहे। महिरबानी सर।